कॉलर पुछो तो कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? जी मैडम, मां सजाद हुसैन ॻाल्हायां पियो, अबचूकी बलोचिस्तान खां। जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। असां सवाल ॿुधो तव्हां? अचे थो जवाबु तव्हांखे? जी सवाल जेको असां कयोसीं उनजो जवाबु अचे थो तव्हांखे? सवाल ॿुधो आहे? मैडम, असल में तकरीबन कुछ 15 मिनट पहिरियां मूं तव्हांजी जेको आहे प्रोग्राम अटेंड की, लेकिन बिलावल साहब जो लाइव हले पियो शो, इन जी वजह खां तव्हां शायदि कुझु शॉर्टकट में जेको आहे सो हले वियो होॾां। अच्छा, सवाल असांजो इहो आहे त असांजो जेको मोबाइल आहे, मोबाइल जेको यूज़ कयूं था उन में हिकिड़ी शइ कहिड़ी आहे जेकी सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे? मतिलबु नंढे मोबाइल में बि हूंदी आहे, सभिनी मोबाइलनि में हिकिड़ी शइ हूंदी आहे, उहा चेंज हिकिड़ी नथी शइ थी हूंदी सघे। आहे? जी, हिकिड़ी शइ हूंदी आहे? हिकिड़ी शइ हूंदी आहे, उहा सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे, उहा चेंज नथी थी सघे। अच्छा, उहा चेंज न थींदी आहे? जी, उहो त पासवर्ड थी सघे थो मैडम। पासवर्ड त चेंज करे सघूं था न, उहा हिकिड़ी शइ सभिनी जे मोबाइल में हूंदी आहे, अच्छा, उहो हिकिड़ी मोबाइल शइ वारा बि चेंज नथा करे सघनि जेके मोबाइल ठाहिनि था। अच्छा, उहे बि चेंज नथा करे सघनि? उहे बि चेंज नथा करे सघनि। पोइ हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांखे अचे थो जवाबु? त पोइ सवली सिंधी में जी चवंदा आहिनि, कुझु तव्हां पहलू ॿुधायो जेके थी सघे थो मां एड्रेस करे वठां। न, ईअं वरी कीअं? अच्छा, तव्हां कुझु ॿुधाईंदो? शेरो शाइरी सॉन्ग वग़ैरह ॿुधाईंदो? मैडम, शेरो शाइरी में त ख़ासि दिलचस्पी न आहे, लेकिन तव्हांजे लाइ मां ॿ टे अल्फाज़ चवणु चाहींदुसि। जी, जेकॾहिं तव्हां पंहिंजो ओरिजिनल नालो शो कंदव त। मुंहिंजो ओरिजिनल ई वहीदा आहे, वहीदा आपड़ो। वहीदा बड़ो, माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। थैंक यू सो मच। हेलो हेलो हेलो, जी 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 हा, मां तव्हांजे लाइ हिकु शेर चवंदुमि कुझु शॉर्टकट लफ़्ज़नि में, लेकिन पहिरियां मुंहिंजी फरमाइश तव्हां ॿुधी छॾो। शायदि तव्हां टाइम जी कमी आहे, छो त पंहिंजो तुफ़ैल जी संजराणी जो जेको आहे सॉन्ग प्ले कजो, सोना लगदे अली वाला। जी जी हाँ। आसमान पे एक सितारा है, जी, वहीदा बलोच कितना प्यारा है। थैंक यू सो मच, वहीदा आपड़ो।